अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, लाहौर खां शुरू थियल लॉन्ग मार्च ऐं धरना इस्लामाबाद पहुता ऐं अॼु 10 ॾींहं आहे इन्हनि धरणनि खे। मजमूई तौर ते जेका सूरत हाल आहे उन में अञा फ़िलहाल असांखे इहे मामला हल थींदे नज़र नथा अचनि, पर अॼोके ॾींहं जी सभिनी खां अहम पेशरफ़्त मुल्क जे अॻूणे सदर ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन जनाब आसिफ अली ज़रदारी जी मुलाक़ात आहे रायविंड में मुल्क जे वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ सां। ऐं इन मुलाक़ात खे मौजूदा सूरत हाल में तमामु घणी अहमियत ॾिनी पई वञे। 1 to 1 मुलाक़ात थी ॿिन्ही अॻवाननि विच में। बाद में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि अपोजिशन लीडर सैयद खुर्शीद शाह, चौधरी एतज़ाज़ अहसन, रज़ा रब्बानी ऐं रहमान मलिक ते ॿधल जेको वफ़द आहे उन वज़ीर आज़म मियां नवाज़ शरीफ़ जी सरबराही में मुस्लिम लीग नून जो वफ़द जंहिंमें इसाक़ डार, ख्वाजा आसिफ, ख्वाजा सैद रफ़ीक़ ऐं कादिर बलोच शामिल हुआ, उन्हनि सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं। उन्हनि जेके वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात खां पोइ हिकु भेरो ॿीहर अॻूणे सदर ऐं वज़ीर आज़म विच में हिकु ॿी मुलाक़ात थी। मजमूई तौर ते जेके हिन वक़्त ताईं इतला आहिनि उन में इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क में आइन ऐं जमहूरियत जी मुकमिल सपोर्ट जो यकीन ॾियारियो मौजूदा हुकूमत खे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा राय हुई त हिन मामले खे आइनी तौर ते ॻाल्हियुनि जे वसीले हल कयो वञे। उन हवाले सां मुख़्तलिफ़ तजवीज़ूं होर वीचारे हेठि आयूं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजो किरदारु जेको आहे उहो अदा करण लाइ पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं आहिनि मुस्लिम लीग नून खे। ऐं गॾोगॾु मियां नवाज़ शरीफ़ ते इहो बि ज़ोर भरियो वियो आहे त हू हिन मौजूदा सूरत हाल खे ॾिसंदे पंहिंजनि वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सीनियर जेके पार्टी अॻवान आहिनि उन्हनि खे जेका इहा बयानबाज़ी आहे शदीद क़िस्म जी इख़्तिलाफ़ी बयानबाज़ी उन खां रोके। उन खां सवाइ अॼोकी जेका ॿी अहम ॻाल्हि आहे इस्लामाबाद जे हवाले सां उहा इहा आहे त छंछरु ऐं आचर जो ॾींहुं हुअण जे करे इन्हनि मार्चनि में माण्हुनि जी वॾे अंग में गुज़िरियल हफ़्ते शिरकत खे नज़र में रखंदे हुकूमत हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद खे ॿीहर सील करे छॾियो आहे। कंटेनर नवां लॻाया विया आहिनि ऐं लॻे इहो पियो त शायदि हाणे जेके माण्हू ॿाहिरां अचणु चाहिनि था उन्हनि जे विच में ऐं इस्लामाबाद पुलिस विच में को टकराव न थी वञे। इन्हनि सभिनी इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में। मूंखे जॉइन अॼु करिणो हो हिन प्रोग्राम में असांजे सीनियर सहाफ़ी सिद्दीक़ साजिद साहिब खे, पर हिन कंटेनर्स जे करे ऐं रुकावटुनि जे करे उहो अञा ताईं पहुची न आहे सघियो। पर मूंसां गॾु इस्लामाबाद जो हिकिड़ो ॿियो सीनियर सहाफ़ी, कालम निगार ऐं मुंहिंजो हिन राजधानी टाइम प्रोग्राम में अॻिणो को होस्ट जनाब सिकंदर हुलियो साहिबु मौजूदु आहे। सिकंदर, तव्हांखे भलीकार चऊं था। सभिनी खां पहिरीं सिकंदर ॻाल्हाईंदासीं मर्द बहरान जो लक़ब कंहिं दौर में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे ॾिनो वेंदो हो ऐं हिन वक़्तु अहिड़ो वॾो बहरान जेको पैदा थियो आहे उन में हिकु भेरो ॿीहर एंट्री थी आहे ज़रदारी साहिब जी। उन एंट्री खे कीअं था ॾिसो ऐं सम्झो था त उन जी एंट्री खां पोइ इहो जेको बहरान 10 ॾींहंनि खां हल न पियो थिए उहो छा उनजो को हल निकिरी अचे? अतः लाइटर टोन में तो इंडिया जो गानो आहे तूने मारी एंट्री आहे तो वो मशहूर अॼुकल्ह चैनल से हले पियो त ज़रदारी साहब जी एंट्री ईअं ई आहे ख़ुशगवार सीन में। जेको मर्द बहरान जी ॻाल्हि कई इहो एक्चुअली मर्द आहन चयो मजीद निज़ामी ज़रदारी साहब जे जेल में वॾे अरसे रहण ताईं ऐं हिन खां पोइ हिकिड़ी फर्म ऐं फ़रासत ॾेखारण जे गुज़िरियल 5 सालनि दौरान हुकूमत खे जेके बहरान आया मेमो लॉन्ग मार्चूं सभु कुझु हुन मैनेज कयो। ऐं तव्हांखे यादि हूंदो त इलेक्शन खां चंद ॾींहं अॻु मियां साहब जो भाउ 2 नंबर अब्बास शरीफ़ उहो करंट लॻण जे करे वफ़ात करे वियो। इहो ई ज़रदारी साहब इन ई लाहौर में नओं ठहियल जेको बिलावल हाउस 2 आहे जेको अॼुकल्ह डेज़र्टेड आहे, हिकिड़ो वीरान लॻो पियो, इतां हुन वॾी कोशिशि कई त मां तव्हांजे घर अचण थो चाहियां, तव्हां सां दुआ घुरणु थो चाहियां। शरीफ़ भाइरनि चयो इलेक्शन जा ॾींहं तव्हांजो अचण असांजे लाइ नेक शगुन साबित न थींदो। इलेक्शन खां कोई 4-5 ॾींहं अॻु इमरान ख़ान लिफ्टर तां किरी पियो, ज़ख़्मी हो, हॉस्पिटल में हो, त शायदि नवाज़ शरीफ़ सां त इमरान ख़ान मिलणु चाहियो पर ज़रदारी साहब हुनखे बार बार टेलीफोन कॉल्स कया पर इमरान ख़ान हुनखे इहो न अलो कयो त हू अचे हॉस्पिटल में तबियत पुछे। अॼु उहो साॻियो आसिफ अली ज़रदारी आहे जो मियां साहब बिल्कुलु रेड कारपेट विछायो, पाण गाॾी ड्राइव कयो, हेलीपैड ते पहुतो आहे, खणी आयो आहे घर ऐं सलाहूं पियो वठे। टॉप क़यादत पीपल्स पार्टीअ जी, मसलन रज़ा रब्बानी जहिड़ो इंतिहाई वॾो हिकिड़ो आला फर्म माण्हू उन में मौजूदु हो। उन में एतज़ाज़ अहसन बि हो जेको कानूनी पॉइंट ऑफ व्यू खां सॼो हल ॾिए पियो। उन में खुर्शीद शाह बि हो जंहिंजो फार्मूलो अॼुकल्ह ज़ेर बहस आहे त ॿिया मामला सभु पोइ हिते खणो, अॻ में ॿिया मामला हल कयो ऐं इस्तीफ़ा जे मामले खे अचूं था। पर जेका सभ खां अहम एंट्री आहे उन में रहमान मलिक जी आहे। तव्हांखे यादि हूंदो त मियां शरीफ़ खे पीपल्स पार्टी जे दौर मोहतरमा जे दौर में जेको हुनजो वालिद साहिबु हो इन ई रहमान मलिक एडिशनल DGFI गिरफ़्तार कयो जंहिंखे कॾहिं हुननि माफ़ न कयो ज़िंदगी में। मोहतरमा जॾहिं 2004 में मीसा खे जमहूरियत कयो
मियाँ साहब सां जिदा वई ऐं पोइ लंडन में फॉर्मल डॉक्यूमेंट साइन थियो त मोहतरमा चयो त इहो डॉक्यूमेंट तव्हां रहमान मलिक जो घर आहे फ्लैट हो सेंट्रल लंडन में उते साइन कंदासीं त नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज़ शरीफ़ ऐं हुनजे साथी ने इनकार करे छॾियो त असीं न ईंदासीं रहमान मलिक जे फ्लैट ते मोहतरमा उन्हनि खे चयो त असीं मफ़ाहिमत पिया कयूं अगरि तव्हां रहमान मलिक जेको डॉक्टर मलिक चवंदी उनजे घर न ईंदा त पोइ मफ़ाहिमत ई कोन्हे का त उहो उन वक़्तु रहमान मलिक जे घर मियाँ साहब वियो पर अॼु मियाँ साहब जे घर में मां पहिरीं दफ़ो ॾिठी आहे घटि में घटि पब्लिक अपीयरेंस त रहमान मलिक उन वफ़द में शामिल हो लॻे ई पियो त मियाँ साहब हिन सॼे मामले खे डिफ्यूज़ करण जे चकर में ज़रदारी साहब जी राय वरिती आहे ऐं ज़रदारी साहब जी राय त इहा तव्हांखे ख़बर आहे त मशहूरु आहे त मफ़ाहिमत लचक उन वटि हुजे थी ऑप्शन्स उन वटि हुजनि था आउट ऑफ बॉक्स ॾिसे थो हा उनजे पुठियां तनक़ीद तमामु घणी आहे त उन मफ़ाहिमत में केतिरी मुनाफ़क़त आहे केतिरी लालच आहे केतिरी लुट फुर आहे उहो अलॻि हिकिड़ो बहस आहे पर जेके गिवन सिचुएशन जे अंदरि जेका टाइमिंग आहे ज़रदारी साहब जे मुतालिक़ हिकिड़ी ॿी बि इंपॉर्टेंट ॻाल्हि हूंदी आहे त टाइमिंग हुनजी तमामु कैलकुलेटेड हूंदी आहे हमेशह एंट्री अहम जाइ ते ॾींदो अहम वक़्तु ते ॾींदो तव्हां ॾिठो त 2 महीननि खां मुल्क खां ॿाहिरि हो अमेरिका वियो हुन अमेरिका जे टॉप माण्हुनि सां मुलाक़ातूं कयूं जो बाइडन जेको अमेरिका जो वाइस प्रेसिडेंट आहे हुन सां मुलाक़ात थी उतां हिकिड़ियूं फीड्स असांखे आयूं पे त हुनखे अमेरिकन चयो त फ़िलहालु तव्हां वेट कयो तकड़ जी ज़रूरत न आहे उनखां पोइ ज़रदारी साहब लंडन में हो दुबई हो मियाँ साहब आतो हो मिलण जे लाइ कॾहिं काइम अली शाह सां बि मिलियो कॾहिं हेॾां होॾां पर जीअं ई मुल्क में पहुतो एंट्री खां पोइ त मियाँ साहब जी कॉल वई उहो आयो हाणे अचण खां पोइ जेके ऑप्शन डिस्कस थिया हूंदा जेके मेजर हुननि जे अंदरि ऑप्शन्स आहिनि उहो त ज़ाहिर आहे ज़रदारी साहब त जमहूरियत आइन ऐं सॼी वक़्तु जेका मीडिया में रिपोर्ट थी वञे पोयां रहंदो ऐं जीअं हू मियाँ साहब बाय एंड लार्ज 5 साल पोयां हिननि सां गॾु उन मियाँ साहब खां 2-3 ग़लतियूं थियूं मसलन हुन एडवेंचर कयो लॉन्ग मार्च वारो मेमो गेट वारो प्लस कुझु ॿिया मामला बि हुआ पर ज़रदारी साहब खे अहिड़े एक्सट्रीम ते वञणु नथो चाहे हीउ चाहींदो त अगरि हीउ पावरफुल थींदो नवाज़ शरीफ़ त जमहूरी क़ुवतूं पावरफुल थींदियूं ऐं तव्हां ॾिठो त जेके इंटरनेशनल ताक़तूं बि आहिनि मसलन अमेरिका क्लियर स्टैंड वरितो लीगल वज़ीर आज़म हुनखे करार ॾिनो ISPR जो क्लियर बयानु आयो त टॉक्स कयो हाणे इहे वॾा पावर आहिनि मुल्क जे अंदरि चवंदा आहिनि त 4 शयूं नवाज़ शरीफ़ तो पोईंदो रहंदियूं हिकिड़ो अलाह हिकिड़ो अमेरिका हिकिड़ी आर्मी चोथों अबाजी हो हाणे अबाजी त कोन्हे को पर 3 जेके प्लेयर्स आहिनि उहे त मुल्क जे अंदरि एग्ज़िस्ट कनि था उन्हनि 3 प्लेयर्स वटां हिकिड़ी क्लियर ॻाल्हि आहे त हिन मामले खे हल कयो हाणे आसिफ जी अब्बाजी जे जाइ ते अदाजी चयो आसिफ जी चयो अगेन आई मीन सिकंदर पाण जनवरी 2013 में अलामा ताहिर क़ादरी जो धरणो हो तॾहिं बि इन्हनि इशूज़ ते पाण डिस्कस कयो हो तॾहिं तव्हां ॾिठो हिते इस्लामाबाद में असांखे सिर्फ़ु हुकूमत ऐं हुनजा इतिहादी नज़र आया हुआ मियाँ नवाज़ शरीफ़ जो किरदारु उन वक़्तु बि बहितर हो पर उहे ईअं अमली तौरु हुकूमत जी मदद करण लाइ इस्लामाबाद कोन पहुता रायविन में हुननि इजलास घुरायो जिते हुननि जा सभु हमख़्याल जेके जमातूं हुयूं उन्हनि जा लीडर्स आया उतां हुननि हिकिड़ो बयानु जारी कयो पर हिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो किरदारु असांखे बिल्कुलु मुख़्तलिफ़ नज़र पियो अचे बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे ऐं पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो त पाण में भेट ई कोन्हे का पीपल्स पार्टी ते हज़ार तनक़ीद थी सघे थी पर इन मामले में घटि में घटि 2 ॻाल्हियूं जूं वाज़े आहिनि हू कॾहिं बि डेमोक्रेटिक प्रोसेस जे ख़िलाफ़ काई क़ुवत जो हिसो न आहिनि रहिया हज़ार ऐब इख़्तिलाफ़ हुन सां थी सघनि था पर इहा हुनजी क्वालिटी रही आहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे 73 जो आइन ॾिनो तव्हां ॾिठो त हुन आइन जा आर्टिकल 6 जो ई सॼो मामिलो आहे भुट्टो साहब चवंदो त बाबा तव्हां इलेक्टेड प्राइम मिनिस्टर आहियां 77 में एजिटेशन हलियो हुनखे डी-सीट कयूं हटायूं गवर्नमेंट खां हुन चयो जॾहिं बि आयुसि त तव्हां ते जनरल ते ज़ियाउलक ते आर्टिकल 6 कारवाई थींदी पोइ तव्हां ॾिठो त जेको जेको मामिलो हलियो आहे त हमेशह पीपल्स पार्टी हुन विक्टिम रही आहे त कुझु बुनियादी शयुनि ते पीपल्स पार्टी कॾहिं कंप्रोमाइज़ न आहे कंदी बि कोन बेशक क़यादत तब्दील थिए भुट्टे साहब खां पोइ मोहतरमा आई मोहतरमा खां पोइ हाणे बिलावल चेयरमैन आहे को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी आहे हा हिननि जो जेको प्रॉब्लम आहे पीपल्स पार्टी जो त हू इक़्तिदार जे ले दे में हू कंप्रोमाइज़िंग इलाही रहिया आहिनि हाणे उहो इन करे रहिया आहिनि जेके हुनजा क्लोज़ माण्हू बि आहिनि ऐं जेको हुननि जो माइंड सेट आहे आसिफ अली ज़रदारी हुनजे क्लोज़ कैंप जो उहो हमेशह इहो रहंदो आहे त पाकिस्तान एॾो मुश्किल थी वियो आहे एॾो विराइजी वियो आहे एॾी फ्रेगमेंटेशन आहे मुल्क जे अंदरि एॾी इथनिक ऐं एॾी पोलराइज़ेशन थी वई आहे जो तव्हां अगरि अहिड़ी क़िस्म जी सियासत न कंदा त पॉसिबल न आहे हिकिड़ी क्लियर वाज़े मैंडेट तव्हांखे मिले जीअं मियाँ साहब खे मिलियो तव्हां ॾिठो मैंडेट मिलियो त उहो चैलेंज थियो आहे ऐं चैलेंज किथां थियो आहे उन ई GT रोड मां उन ई सेंट्रल पंजाब मां उहो ई ताहिर क़ादरी उहो ई इमरान ख़ान त हिकिड़ो मुश्किल मामिलो आहे उन करे पीपल्स पार्टी वारा चवंदा आहिनि त मिड़ई मामले खे हलाइजे ऐं जेका हाणे उन्हनि जी कोशिशि आहे उहा इहा हूंदी त कंहिं तरह सां सिर्फ़ु मियाँ साहब खे हेल्प न कजे पर इमरान ख़ान खे बि रेस्क्यू कजे इमरान ख़ान बि तव्हां ॾिठो त बंदि गली में अची वियो आहे ताहिर क़ादरी जो त ॿियो मामिलो आहे हुनखे पैकअप पीपल्स पार्टी गम कयो कंटेनर मां कढी कैनेडा वापसि कयो ऐं हाणे बि ताहिर क़ादरी हलियो वेंदो इनकलाब वारो मामिलो पियो हलंदो उहो एॾो को सीरियस मामिलो कोन्हे को हुनजा माण्हू हुनखे सीरियस सां टेकअप करे सघिजे थो कंहिं महिल कहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करे कंहिं महिल चइबो त माण्हू दाख़िल थी विया आहिनि कंहिं महिल चइबो ज़हर मिलायो अथनि पाणीअ में कंहिं महिल हीअ प्रॉब्लम आहे पर जेको इमरान वारो प्रॉब्लम आहे उनखे ज़रूरत आहे
जीअं हिकिड़ो चवंदा आहिनि त उनखे हिन वक़्तु मां त चवंदुसि ऐं इहा तमामु सीरियस माण्हू चवनि पिया त इमरान ख़ान खे हिन सियासी ॻाल्हियुनि खां वधीक हिकिड़े खे ज़बरदस्त साइकेट्रिस्ट जी ज़रूरत आहे जेके ॻाल्हियूं हू करे पियो जेको परेशान आहे जीअं पैनिक में त ख़तरनाक मामिलो आहे। अच्छा सिकंदर, हाणे ॾिसो वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा ऐं असेंबलियुनि जी बरतरफ़ी खे जेकॾहिं हिकिड़े तरफ़ रखिजे त तहरीक इंसाफ़ जा बाक़ी जेके चारई मुतालबा आहिनि उहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जा बि मुतालबा आहिनि, ANC जा बि आहिनि, MKM जा बि आहिनि ऐं हिन मौक़े मां फ़ाइदो हासिलु कंदे न रुगो पीपल्स पार्टी पर सभु दुनिया चाहींदियूं त हुकूमत ते प्रेशर विझे त जीअं इलेक्शन जा सुधारा थियनि, जेके गुज़िरियल इलेक्शन में जेकॾहिं धांधलियूं थियूं आहिनि त अहिड़ो को जुडिशियल कमीशन ठहे जेको उन्हनि जी सॼी जांच करे ऐं उन जे बुनियाद ते वरी मामला अॻिते वधनि। इलेक्शन कमीशन जी नए सिर जोड़ थिए, जस्टिस कियानी जो किरदारु इमरान ख़ान हाणे पॉइंट आउट कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी त उन वक़्तु चयो हो त हिकिड़े पासे इलेक्शन कमीशन जा चीफ इलेक्शन कमिश्नर आहे, सिंध जो मेंबर हिकिड़े पासे हूंदो हो, तव्हांखे यादि हूंदो डिसीजन जस्टिस कियानी ऐं KP ऐं बलूचिस्तान जा मेंबर अक्सरत राय जे बुनियाद ते मुख़्तलिफ़ उन्हनि डिसीजन वरिता त उनजी नए सिर जोड़ वारो इशू बि आहे, सूबाई जेके इलेक्शन कमिश्नर आहिनि उन्हनि जी मुक़ररी वारो इशू आहे त इहे सभु शयूं हिन मौक़े मां फ़ाइदो वठी मुल्क जो जेको सॼो चूंडुनि वारो जेको तरीक़ेकार आहे, जेका कानून साज़ी आहे उनखे बहितर करे सघिजे थो। त हिन वक़्तु जेको अॼु मुलाक़ात थी आहे मियां नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ अली ज़रदारी साहिब जी, उन में शायदि इहे बुनियादी शयूं त मुंहिंजे ख़्याल में तइ थियूं हूंदियूं। बिल्कुलु अता जेका इहा जेका तव्हां ॻाल्हि कई इहो बेसिकली PTI जा जेके 6 मुतालबा आहिनि जंहिंमें सर फ़हरिस्त वज़ीर आज़म जी इस्तीफ़ा आहे, पोइ असेंबलियुनि खे तहलील करणु आहे, पोइ जुडिशियल कमीशन आहे, उनखां पोइ इलेक्ट्रल रिफॉर्म्स आहिनि, उनखां पोइ ॿियूं मामला आहिनि। इन में जेका साईं ख़ुर्शीद शाह अपोज़िशन लीडर ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त हिकिड़ी मुदलिल तजवीज़ ॾिनी जेके इमरान ख़ान ॾाढो रिडिक्यूल कयो, तनक़ीद बि कई आहे ऐं माना इन ते बुरे तरह सां ॻाल्हायो अथसि। हुननि चयो ऐं जेका गवर्नर पंजाब में कल्ह जेका मैरिट में ॻाल्हियूं थियूं शाम जूं उन्हनि में इहो त तव्हां तरतीब चेंज कयो, तव्हां इस्तीफ़ा जे मामले खे पोइ खणी वञो, 4 जेके ॿियूं तव्हांजी शयूं आहिनि उहे तव्हां अॻु में खणी अचो, जुडिशियल कमीशन ठहे, सुधारा थियनि, वर्किंग थिए, ऑडिट थिए इलेक्शन जी, ऐं अगरि इहो साबित थिए त बिल्कुलु धांधली थी आहे त पोइ प्राइम मिनिस्टर रिज़ाइन करे सघे थो ऐं बिल्कुलु असेंबली बि ख़तमु थींदियूं। इन में जेका अहम ॻाल्हि इहा आहे त ॾिसो इमरान ख़ान जा हिन में ॾाढा गेन्स आहिनि, पर इमरान ख़ान जेका हाइप क्रिएट कई आहे, मसलन इमरान ख़ान जो वॾे में वॾो जो गेन आहे वॾे में वॾी हासिलात इहा आहे त इमरान ख़ान मुल्क जे अंदरि इहो साबित करण में हिकिड़ी पैनिक क्रिएट करण में हिकिड़ी मालूमात ॾियण में कामयाबु थियो आहे त इलेक्शन में धांधली थी। यकीन त सभु पिया चवनि, ज़रदारी साहिब त फौरन फिल चयो त हीअ RO जी इलेक्शन आहे, हर पार्टी चए थी हीअ अहिड़ी धांधली जेका विज़िबल बि इनविज़िबल बि, हर माण्हूअ जेको जिते जिते जंहिं हल्के में जंहिं सूबे में जंहिं इलाइक़े में पावरफुल हो उन धांधली कई, हर हाराईंदड़ माण्हू शिकायत पियो करे। हाणे प्रॉब्लम आहे जेको थी वियो सो थी वियो, अॻिते जो सोचिबो आहे। इमरान ख़ान ॾिसो जेतिरियूं बि नेशनल इंटरनेशनल सर्वेज़ आहिनि ऐं जेके बि असेसमेंट्स आहिनि सभिनी में पाकिस्तान जो मोस्ट पॉपुलर लीडर आहे, सभ खां मक़बूल तरीन आहे, सभु मामला बि आहिनि त हुनखे फोकस करणु घुरिजे त हुन पहिरीं ॻाल्हि त सॼे मुल्क में पंहिंजा उमेदवार बीहारिया कोन हा, रुगो सेंट्रल पंजाब में KP ॾे ज़ोर हो, सिंध खे अभिनंदन कयो, बलोचिस्तान में हो कोन, हुनखे पहिरियां त हिन दौरान पंहिंजी पार्टी खे मुनज़म करणु घुरिजे ऐं अञा बि करणु घुरिजे, वक़्तु वियो न आहे ऐं पूरो हल्का बंदी वाइज़ जेको प्रॉपर स्ट्रेटजी PMLN जी या पीपल्स पार्टी जी या जेके इलेक्शन में विढ़नि थियूं पुराणनि धुरनि जी पॉलिसी हूंदी आहे। ॿियो इहो त रिफॉर्म्स जे अंदरि जेको हू प्रॉब्लम चाहे थो, मसलन चाहे पियो त इलेक्शन कमीशन डोमिनेट थी करे रियाज़ कियानी जो प्रॉब्लम हो या ॿिया मामला आहिनि उन्हनि जे तरफ़ वधणु घुरिजे हा, ऑडिट वारे मामले तरफ़ वधणु घुरिजे हा। ऐं इमरान ख़ान ॾिसो जेके हिन वक़्तु सूरत हाल आहे उन में त नेक्स्ट वज़ीर आज़म त इमरान ख़ान जो चांसिस आहे, जेके बि पॉपुलर सर्वेज़ आहिनि असेसमेंट्स आहिनि। हाणे प्रॉब्लम ख़ान साहिब सां छा आहे, एॾी जल्दी आहे हुनखे, एतिरी जल्दी आहे जो हुन छा कयो आहे, जेको हुनजी एजेंडा हुई मसलन 4 हल्कनि जे ऑडिट खां शुरू थियो, 10 ताईं वियो, पोइ पूरे इलेक्शन ऑडिट जी ॻाल्हि थी, उन तां फ्री गिरी अचानक प्राइम मिनिस्टर जी इस्तीफ़ा ते अची वियो आहे। बिल्कुलु अहिड़ो मामिलो आहे जिते इमरान ख़ान रुगो लूज़ कयो आहे, हुन जूं विकेट्स किरी वियूं, हर तकरीर में पंहिंजो पाण खे वज़ीर आज़म पियो, हर तकरीर में कंदो रहियो आहे, हर तकरीर में अलॻि डेडलाइन आहे, हर तकरीर जे अंदरि मां त चवंदुसि इमरान ख़ान क्रिकेट जे ॿोलीअ में हर राति पंहिंजी विकेट पाण किराए रहियो आहे ऐं उन में प्रॉब्लम अॼु बि रिवर्स जेकॾहिं करे ऐं प्राइम मिनिस्टर खे मामिलो, पर हाणे प्रॉब्लम इहो आहे त हाणे हू पंहिंजे जेको माण्हू आहिनि, जेको वर्कर आहे, जेके माण्हू आहिनि, एतिरी हाइप क्रिएट कई आहे, पोइ हिते वञे कीअं, मुमकिन कोन्हे को। उनजो रस्तो वाहिद इहो आहे जेको आसिफ अली ज़रदारी या प्राइम मिनिस्टर या ॿियूं धुरियूं, पर हाणे उन्हनि ते बि ॿुधण लाइ तयारु न आहे। मसलन अॼु सॼो ॾींहुं अॼु जेका मंझंदि जो उन तकरीर कई त बाबा आसिफ अली ज़रदारी पहुतो आहे रायवंत नवाज़ शरीफ़ जे घर में, 70 ताम तयारु थिया आहिनि। बाबा 70 ताम थिया हूंदा या 70 थियनि या हिकिड़ो ताम तयारु थिए, ज़रदारी साहिब हूअं तव्हांखे ख़बर आहे भिंडी दाल ऐं चांवर ऐं सादी रोटी खाईंदो आहे, हुन जेको डाइट जो मख़सूस प्लान हूंदो आहे। त इहो को हुन सां प्रॉब्लम आहे त हर ॻाल्हि ते तनक़ीद, हर माण्हू ते तनक़ीद ऐं बेजा तनक़ीद, उन में ज़ातिया जो एलिमेंट एॾो ख़ान साहिब दाख़िल कयो आहे जेको कंहिं तरह सां मुनासिब न आहे। ॾिसो सियासत पंहिंजे जाइ ते, पर ज़ाती ज़िंदगी बि केरु अलो न कंदो त उन माण्हू ते एॾो अटैक थी। टाइम थियो ब्रेक जो, नारिन हलो था ब्रेक ते असां गॾु रहिजो।
नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर हाणे जेको अॻूणे सदर आसिफ ज़रदारी ऐं मियां नवाज़ शरीफ़ विच में मुलाक़ात खां पोइ जेका ब्रीफिंग ॾिनी इसहाक़ डार साहब उन में जेको हुनजो चवणो हो त तहरीक इंसाफ़ जा 6 मुतालबा असां मञी छॾिया आहिनि। जुडिशियल कमीशन आइनी सुधारनि वारी कमेटी उन खां पोइ उहे मुतालबा हाणे रहिया ई न आहिनि। इन मां तसुरु इहो वठूं जेको साईं ख़ुर्शीद शाह फार्मूला ॾिनो हो उन फार्मूला जे आधार हू चवनि पिया त हाणे मुतालबा त सभु मञी चुका आहियूं तहरीक इंसाफ़ जा। अता बिल्कुलु इहा ई तव्हांखे थोरी देरि अर्ज़ पे कयो त ख़ुर्शीद शाह जो मुतालबो इहो त 6 मुतालबनि में तव्हां तरतीब चेंज कयो, वज़ीर आज़म जे इस्तीफ़ा खे कंडीशनल कयो, खणी वञो पोइ ते 4 ॿियूं शयूं थियनि, जुडिशियल कमीशन थिए, इलेक्शन जी ऑडिट थिए, इलेक्शन कमीशन जी तश्कील न थिए ऐं आख़िर में जेकॾहिं साबित थिए इलेक्शन ऑडिट जे ज़रिए जीअं अफ़गानिस्तान में अमेरिका हाणे करायो, तव्हां ॾिठो त अमेरिका जे अंदरि अफ़गानिस्तान जे अंदरि 2 उम्मीदवार गड़बड़ थी वई, न पिया मञनि, वॾो ख़तरो पोलराइज़ेशन जो। त ख़ुदि जॉन कैरी जेको फॉरेन सेक्रेटरी आहे अमेरिका जो आया, उन्हनि पूरी ऑडिट कराई, वर्किंग करे उन खां पोइ उनखे चयो तव्हां थ्रू करायो। ॾिसो जेको टेक्निकल मामिलो आहे, धांधली आहे, उहो तव्हांजी ज़बान सां न थींदी चवणु। बेशक इवन क़तल थींदो आहे फॉर एग्ज़ाम्पल कंहिं माण्हू जो, माण्हू ॾिसंदो आहे अखियुनि सां त हिन माण्हू फलाणे खे क़तल कयो, उनजे बावजूदि जेको प्रोसेस हूंदो आहे, तव्हां हुनजी FIR थींदी, पोइ ट्रायल थींदो, उन खां पोइ पूरो प्रोसेस करे पोइ सज़ा ईंदी न। सज़ा खां अॻु त सज़ा कोन ईंदी आहे, त पूरो जज़ा खां अॻु सज़ा त कोन ईंदी। इन करे अहम इहो आहे त बिल्कुलु इहो हुकूमत ॾाढो ज़बरदस्त विन विन फार्मूलो कढियो आहे। हाणे इमरान ख़ान इन ॻाल्हि खे कीअं थो वठे, इमरान ख़ान इन ॻाल्हि खे जे वठे त इमरान ख़ान जी फतह आहे इन एक्चुअल। ही जेको मुल्क में नओं तसवर आयो आहे त भई इलेक्शन खे फेयर बणायो ऐं जेको गड़बड़ थी आहे उनखे ठीकु कयो, इलेक्शन कमीशन खे फेयर बणायो, उन खां पोइ प्रोसेस खे ठीकु कयो, इहा त वॾे वॾी कामयाबी आहे। इमरान ख़ान जो, हुनजे वर्कर्स जो, हुनजे सपोर्टर्स जो प्रॉब्लम इहो आहे त हू नवां माण्हू आहिनि। तव्हां टेलीविजन स्क्रीन ते ॾिसो जेके नौजवान छोकिरा आहिनि, छोकिरियूं आहिनि, फैमिलीज़ आहिनि, उहे माण्हू जेके सियासत सां किनारा कश आहे, जिन जो सियासत सां वास्तो न हो, कॾहिं अर्बन माण्हू आहे, ईंदा न हुआ, उहे आया आहिनि। पर हाणे सियासत हिकिड़ो गोरख धंधो आहे, इलेक्शन उन खां वधीक गोरख धंधो आहे। उहो सम्झणो पवंदो हिननि खे त इलेक्शन में वोट जे इंदिराज खां वठी, पोलिंग स्टेशन जे ठहण खां वठी, वोट पवण खां वठी, काउंट थियण खां वठी, RO DRO ताईं वञण खां वठी, नोटिफाई थियण ताईं हिकिड़ो पूरो प्रोसेस आहे। रुगो हिकिड़ो वोट जी पर्ची ॾियणु इम्पोर्टेंट न आहे, त उहो सभु जो सभु रिफॉर्म्स जे ज़रिए थी सघे थो, जेको पॉसिबल करे सघनि था। अच्छा सिकंदर, बलूचिस्तान जो अॻूणो कोर कमांडर ऐं हाणे मियां नवाज़ शरीफ़ जी काबीना जो अहम वज़ीर बि आहे, जेके ॻाल्हियूं थियनि पियूं ॿिन्ही धुरियुनि सां, उनजो मेंबर बि आहे जनरल रिटायर्ड कादिर बलोच। हुन जेका ॻाल्हि कई त राति 2:30 वॻे ताईं असां पेट सां गॾु वेठा थी, उन खां अॻु में तहरीक इंसाफ़ सां ॻाल्हियूं थियूं ऐं तहरीक इंसाफ़ सां जेके ॻाल्हियूं थियूं उहे तक़रीबन असांजूं हाणे हल तरफ़ वञनि पियूं ऐं तक़रीबन तय थियूं आहिनि। हाणे रुगो हुननि जी क़यादत खे को जवाबु ॾियणो आहे। अॼु छो त हू लाहौर में मौजूदु हो, इन करे अॼु इस्लामाबाद में ॻाल्हियुनि में शरीक न थी सघियो, पर हू ॾाढो पूरी उमेद न पियो लॻो तव्हांखे। बिल्कुलु जनरल कादिर बलोच जे बारे में मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहींदुसि, हिन सॼे क्राइसिस में जो किरदारु तमामु अहम आहे। जनरल कादिर बलोच जेको आर्मी चीफ जनरल राहील शरीफ़ आहे, जॾहिं ही कोर कमांडर हो त हुनजो स्टाफ ऑफिसर बि रहियो। जॾहिं जनरल राहील शरीफ़ जी तकरीरी पई थी त उन वक़्तु हिकिड़ी कंसिडरेशन जेका आई, उन में इन जनरल कादिर बलोच जो वॾो किरदारु हो। ऐं जेको मामिलो हलियो पिए, इन में तव्हां ॾिसंदव त अॻिते हली इन सॼे हिन जे मामले में जेका कैजुअलिटी थींदी उहा थींदी शेख चौधरी निसार जी। ऐं चौधरी निसार जॾहिं इंटीरियर मिनिस्टर थियो पिए, उन वक़्तु जनरल कादिर बलोच खे इंटीरियर मिनिस्टर बणाइण जी ॻाल्हि हुई ऐं हाणे अॻिते हली थी सघे थो। जनरल कादिर बलोच सीनियर माण्हू आहे, सीज़नड आहे, ॻाल्हियूं सही पियो चए, हू इहो बिल्कुलु सही पियो चए त असांजी ॻाल्हि ॿोल थी वई आहे। मामला त सभु जो सभु तय आहिनि। इमरान ख़ान जा मुतालबा के बिल्कुलु ग़लति न आहिनि, सिर्फ़ु इहो जेको मुतालबो आहे प्राइम मिनिस्टर वारो, प्रायोरिटी खे चेंज कनि। ऐं ईअं चए इमरान ख़ान, हिकिड़ो मशहूरु मूंखे यादि आहे त जॾहिं वियतनाम जी वार पई हली, उन्हनि जो हिकिड़ो मख़सूस हिकिड़ो जनरल हो अमेरिकन सां विढ़िया पिए, उनजी हिकिड़ी थियोरी आहे, उहो इहो आहे जॾहिं तव्हां बिल्कुलु क्राइसिस में फासो त उन वक़्तु तव्हां डिक्लेयर विक्ट्री एंड विड्रॉ, तव्हां पंहिंजे फतह जो ऐलान कयो, विड्रॉ कयो ऐं वरी नए तरीक़े सां विढ़ो। इमरान ख़ान जे लाइ अक़लमंदी इहा हूंदी त हू हिन वक़्तु फिल फोर पंहिंजी विक्ट्री डिक्लेयर करे, विड्रॉ करे ऐं वरी नए तरीक़े सां पंहिंजे पाण खे रीअसेंबल करे, पंहिंजे वर्कर्स खे, कारकुननि खे स्ट्रक्चर्स ठीकु बणाए। पॉपुलर लीडर त हिन वक़्तु हू ई आहे मुल्क जे अंदरि, मोस्ट पॉपुलर लीडर। वॾी कामयाबी हूंदी पर ख़ान साहब जेका हाइप क्रिएट कई आहे, जेको चए थो हाणे नवाज़ शरीफ़ सां नसलनि ताईं झेड़ो हलंदो ऐं नवाज़ शरीफ़ दिलि थी चए थो पिया, मतिलबु इहा जेका एक्सट्रीम आहे, इहा पॉलिटिक्स में हलंदी आहे। ऐं ख़ान साहब खे इहे पंहिंजा लफ़्ज़ वापसि खणणा पवंदा, जे न त ख़ान साहब हूअं ई अकेलो थी पियो आहे। अदरवाइज़ हिन सां हशर ईअं न थिए जेको फेसबुक ते सोशल मीडिया ते हलियो पियो, त जेको सिकंदर साहब हिते आयो उन वारो मामिलो जेको हिकिड़ो ॿियूं हाणे कुझु थ्यूरीज़ वञनि पियूं इस्लामाबाद में। कुझु माण्हू चवनि था हीउ लंडन प्लान आहे, तारुल कादरी बि उते वियो, इमरान ख़ान बि उते
वञी कादरी साहब सां मिलियो। हुन खां पोइ हिकिड़ो तव्हां ॾिसो था त असांखे मादी में जजिस मूवमेंट हुई या ॿिया कुझु इशूज़ आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे दौर में, उन वक़्तु हिकिड़ो मीडिया ग्रुप हो जेको बिल्कुलु एक्सट्रीम ते हो ऐं ॿिया मीडिया ग्रुप्स उहे कुझु हल्को हथु रखंदा पर हू 100 ते हुनजो कांटो हूंदो। हींअर वरी हिकिड़ो ॿियो मीडिया ग्रुप आहे जंहिंजो लंडन में जंहिंजूं पाड़ूं खुथल आहिनि, उहो असांखे वरी अहिड़ी पीच ते असांखे पतल नज़र अचे थो त सॼो लंडन प्लान वेस्ट को नाराज़ आहे पाकिस्तान सां, को पाकिस्तान चाइना अलॻि लाॻापा ॿिया मुख़्तलिफ़ इशूज़, उहो अचे थो वञे शायदि उन करे थियो आहे। पर ॿिए पासे इहा ॻाल्हि बि कई थी वञे त उहे जेके मक़सदु माण्हू चाहिनि पिया उहे मक़सदु शायदि कंहिं हद ताईं हल बि थी विया आहिनि। उन्हनि हिननि खे लाथो मैदान में, हाणे हू त हथु कढी विया आहिनि पर हीअ अमरा अञा ते हाणे एॾो एक्सट्रीम ते हलियो आहे जो हाणे ही हुननि जे चवण जे बावजूदि बि पोइ हिते हटण लाइ तयारु कोन्हे। ॾिसो जेके तव्हां लंडन प्लान जी ॻाल्हि कई, लंडन प्लान त तमामु पुराणो आहे, इहो भुटे साहब जे दौरान बि हो, मोहतरमा जे दौर में बि हो, हमेशह APDM में इहो मामिलो पियो ठहियो त भई हूंदो। लंडन हिकिड़ी वॾे में वॾी तव्हांखे ख़बर आहे त सियासी तौर ते हिकिड़ो बिल्कुलु जीवन जो हाइड पार्क आहे, इहो पॉलिटिकल हाइड पार्क ई आहे। सॼी दुनिया जी सियासत जा माण्हू इम्पोर्टेंट माण्हू, बिकॉज़ इम्पोर्टेंट जॻह आहे, उते सियासी आज़ादियूं आहिनि, आराम सां करे सघो था, वर्किंग करे सघो था। इन्हनि जेके बि टॉप जेके बि एलीट्स आहिनि दुनिया जा, उन जा प्रॉपर्टीज़ उते आहिनि त उन लाइ ईज़ी हूंदो आहे जॾहिं वेंदा आहिनि, रिट्रीट कंदा आहिनि, रिलैक्स कंदा आहिनि, पिकनिक ठहंदा टुटंदा आहिनि। सो बिल्कुलु लंडन प्लान जी जेका ॻाल्हि कई तव्हां, उन में लंडन में ॻाल्हियूं थियूं, ताहिल क़ादरी खां अॻु में कैनेडा बि उन सां माण्हू मिलिया हुआ, चौधरीज़ मिलिया हुआ। तव्हांजे ग्रुप जी ॻाल्हि कई, मखसूस ग्रुप जी, मां नालो थो खणां ARY चैनल जेको लंडन में बेस्ड आहे, उन्हनि जो हिकिड़ो मखसूस मज़हबी सोच आहे जेका हीउ जेको ताहिल क़ादरी जो जेको मज़हबी फ़िरक़ो आहे उन सां मैच करे थी। ऐं तव्हां ॾिठो हूंदो इराक जे अंदरि बि जेको हीउ जेको नऊं जेको ख़िलाफ़त डिक्लेयर थी आहे, त हिकिड़ी थियरी इहा आहे जेका कंस्पायरेसी थियरी चई सघिजे थी, उहे जेके कंस्पायरेसी थियरिस्ट आहिनि सॼी दुनिया में, उहे इहो पिया फैलाइनि त सॼी वर्ल्ड जे अंदरि स्पेशली मुस्लिम वर्ल्ड में ऐं उन्हनि मुल्कनि में जेके एटॉमिक पावर आहिनि, मसइलो ईरान आहे या पाकिस्तान आहे या कुझु ॿियूं शयूं आहिनि, उते तव्हां हिकिड़ी अहिड़ी अनारकी फैलायो जेका बिल्कुलु सिविल, जेका ख़ान साहब सिविल डिसओबीडियंस कई आहे, सिविल नाफ़रमानी, दैट लीड्स टू सिविल वार, बि खाना जंगी। उन खां पोइ अहिड़ी सूरत हाल ईंदी जिते अमेरिका ऐं वेस्टर्न पावर इंटरवीन करे सघनि था। जीअं ॾिसो इराक मां जंग मां निकिरी विया, वरी हाणे इंटरवीन कयूं, अफ़गानिस्तान मां निकिरी विया पर इलेक्शन में धांधली थी, जीअं पाकिस्तान में इल्ज़ाम पिया अचनि, वरी जॉन केरी आयो, वेठो ॿिन्ही खे विहारे। ऐं जीअं पंहिंजो ईरान जे अंदरि तव्हां ॾिसो त ईरान में पोइ इलेक्शन वॾो बहरान पैदा कयो हुननि, ऐं वॾो बहरान हो जेके बिल्कुलु मॉडरेट्स हुआ ऐं जेके उहे प्रमोट थिया, जेके कंज़र्वेटिव हुआ उहे पोइ ते हटिया, ऐं अमेरिका उन सां हिकिड़ो पूरो मुआदो बि कयो आहे, वर्किंग हले पई। त पाकिस्तान जे हवाले सां बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। ॾिसो जेका दुनिया त हाणे उहो रही कोन्हे का त हिकिड़े पॉकेट में हुजे, GT रोड हुजे, इस्लामाबाद हुजे, पाकिस्तान हुजे, साउथ एशिया हुजे, सॼी वर्ल्ड हिकिड़े ग्लोब में ही कम्युनिकेशन दुनिया तब्दील करे छॾी आहे, रेवोल्यूशन बि आहे। उन जे अंदरि वेर प्लान्स ठहनि वेस्ट में था, ऐं दुनिया खे रीडिज़ाइन करण जो हमेशह प्लान उते ई ठहंदो आहे। कैनेडा मां क़ादरी आयो आहे, कैनेडा मां हिकिड़ो ॿियो प्लान बि आहे जंहिंमें तव्हांखे यादि आहे बहस थींदो रहियो आहे 4-5 सालनि खां त बलोचिस्तान पाकिस्तान हिसो कोन्हे को, अॻिते हली पाकिस्तान डिसइंटीग्रेट थींदो, फ्रेगमेंटेशन जेका आहे उहा अहिड़ी सूरत हाल ईंदी जिते डिसइंटीग्रेशन हूंदी मुल्क जी, त उहो त मामला हलंदा आहिनि। पर मां सम्झां पियो त उहो पंहिंजे जाइ ते हिकिड़ी जेका इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे उहा आहे त पाकिस्तान वटि हिकिड़ी वॾे में वॾी सोने वारी चिड़िया हिकिड़ी ख़तरनाक शइ आहे, उहा आहे एटॉमिक हथियार। उन जे बारे में कंसर्न रहे थो। ऐं हिन वक़्तु जेको हिते पार्लियामेंट खे डिसीज कयो आहे, घेराव कयो आहे, त हिकिड़ो तासिर दुनिया जे अंदरि तव्हां ॾिसो, राइटर खणो, BBC खणो, CNN खणो, वर्ल्ड मीडिया खणो, त इहो इंप्रेशन पियो अचे त पाकिस्तान जहिड़ो कर इनसिक्योर रियासत थींदो थो वञे, जिते हुक्मरानी मुमकिन न हूंदी, जिते रियासत हलणु पॉसिबल न हूंदी। जॾहिं अहिड़ो हिकिड़ो पूरो माहौल जुड़ंदो त पोइ छा थींदो? पोइ चवंदा जेकॾहिं तव्हां रियासत नथा हलाए सघो, गवर्नेंस नथा हलाए सघो, त तव्हां हेॾो वॾो ख़तरनाक जेको वेपन आहे एटॉमिक बॉम्ब, तव्हां उनखे कीअं हलाईंदा? त उहा इंटरवेंशन थी सघे थी, पर मुंहिंजो ख़्यालु आहे उहो तमामु अञा पोइ ते दौरु आहे, पोइ ते आहे। फ़िलहाल जेको ही क्राइसिस आहे उहो त हल थींदे नज़र पियो अचे, उन में इमरान ख़ान लाइ विन विन आहे। क़ादरी साहब जो इनकलाब त अचे पंहिंजे जाइ ते, पर जेको हीउ ज़रदारी साहब ऐं नवाज़ शरीफ़ पाण में पैचअप कयो आहे, वर्किंग खे रीअसर्ट कयो अथऊं, हीउ बेसिकली मीसा खे जमहूरियत वारी सॼी रिफ्लेक्शन आहे। उन सां लॻे ईअं पियो त पाकिस्तान में पॉलिटिकल मैच्योरिटी वधी आहे, जेका ताहिल क़ादरी खे जीअं अॻु में पैकअप करे हिननि डी चौक खां कंटेनर जे ज़रिए वापसि मोकिलियो कैनेडा, ऐं हिन दफ़े बि ईअं पियो लॻे त हाणे 2 कंटेनर आहिनि, ॿिन्ही खे वापसि पिया कनि, उनजो रस्तो हमवार पियो थिए। ॾिसो साॻी शइ आहे, साॻी शइ जेका कल्ह ताईं पेश कई पई वई, अॼु हुनखे पेश करण जो अंदाज़ ॾिसो, जो हुकूमत चए पई त असां सभु इमरान ख़ान जा 6 मुतालबा मञी छॾिया आहिनि, मामला हल थी विया आहिनि। हाणे इहे इनखे अता चइबा, जीअं मूं तव्हांखे चयो न वियतनामीज़ जनरल जी थियोरी आहे, वॉरफेयर में पढ़ाई वेंदी आहे, द आर्ट ऑफ वॉर में, त जॾहिं तव्हां हाराईंदे लॻो त अचानक डिक्लेयर विक्ट्री, फतेह जो ऐलान कयो, विड्रा कयो, वरी नए सरीक़े खां पंहिंजो पाण खे यकजा कयो, ताक़तवर बणायो,
पंहिंजे पाण खे ट्रेन कयो, हिकमत अमली ठाहियो ऐं वरी रीअटैक कयो। त ख़ान साहब हाणे आई डोंट नो को ख़ान साहब अञा ताईं ख़ान साहब चए थो त बिल्कुलु विक्ट्री मुंहिंजी, भई विक्ट्री त हिन ख़ान साहब जी थी वई जॾहिं प्राइम मिनिस्टर चए पियो ऐं 6 मुतालबा मञिजी चुका, अॻिते पोइ थिए कयो, ऑडिट खां पोइ साबित थिए त वज़ीर आज़म ईंदो न, हिकिड़े माण्हू ते क़त्ल जो इल्ज़ाम आहे, साबित थींदो त फांसी ईंदी न, ईअं कीअं ईंदी? हीअ त मॉब जस्टिस आहे। ज़रदारी साहिब जी एंट्री खां पोइ ॾिसो न हाणे कीअं जुमलनि जी हेर फेर तव्हां। ज़रदारी साहब जो इहो त कमाल आहे त टाइमिंग उनजी पावरफुल हूंदी आहे ऐं हुनजे अंदरि हिकिड़ी इहा क्वालिटी आहे त हू लचक, तव्हां ॾिसो न हाणे उन ई लाहौर में अॼु चौधरी सां मिलियो आहे जमात इस्लामी जिन सां ज़ुल्फ़कार अली भुट्टो वियो 77 जे क्राइसिस, हुन खां पोइ हिन चईं 5 ॾहाकनि में को माण्हू न आहे वियो। अच्छा, मोर ओवर लाहौर जो जेको बिलावल हाउस 2 ठहियो बिल्कुलु उजड़ी वियो, बयाबान हो, इलेक्शन में पेर न खुतो ज़रदारी साहब जो, हाणे आबाद थिए। ज़रदारी साहब जा बि गेन्स थिया। ज़रदारी साहब चाहींदो त शरीफ़ एम्पायर रुगो तव्हांजी न हूंदी, तव्हां असांखे बि पॉलिटिकली हिते ऑपरेट करण ॾियो, बिलावल हाउस 2 खे आबाद थियण ॾियो, तव्हां हूंदा त असां हूंदासीं ऐं ॿियूं फोर्सिस बि ऑपरेट कनि। इमरान ख़ान जो बि गेन थियो, पर हाणे इमरान ख़ान जीअं हाइप ते वियो आहे उनजे लाइ हिकिड़ो अख़लाक़ी मसइलो आहे, बाक़ी सियासी तौर ते इमरान ख़ान विक्ट्री करे चुको आहे। सही, चलो टाइम हिकु ॿिए ब्रेक जो थियो आहे। नाज़रीन हलूं था ब्रेक ते। ब्रेक खां पोइ ॾिसंदासीं त जेको सॼो बुरान आहे हिन में सिंध ऐं बलोचिस्तान किथे बीठा आहिनि। अचो था नंढी साईं। वेलकम बैक नाज़रीन। असां ॻाल्हि ॿोल पिया कयूं जेके अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पारां कोशिशूं आहिनि हिन बुरान खे हल करण लाइ। सिकंदर, जीअं तव्हां ब्रेक खां अॻु में ॻाल्हि कई त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां पोइ अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ॿियो अॻुवान आहे जेको मंसूरा वियो ऐं सिराजुल हक़ साहब सां मुलाक़ात कई। उन खां सवाइ चौधरी शुजात सां बि मुलाक़ात थी आहे ज़रदारी साहब जी। ओवरऑल इहे जेके मुलाक़ातूं आहिनि, हिकिड़ी ॻाल्हि जेके तनक़ीद जो निशानो बणायो वियो त रायविंड में मुस्लिम लीग नून जे अॻुवाननि त मीडिया खे ब्रीफिंग ॾिनी, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान आहिनि से ब्रीफिंग में मौजूदु न हुआ। हिन हवाले सां चयो त इहो पियो वञे त छो त ज़रदारी साहब जी अॻी मीटिंग जमात इस्लामी सां रिथियल हुई, उन्हनि सभिनी खे ज़रदारी साहब सां गॾु वञिणो हो, इन करे उहे रवाना थी विया। पोयां मुस्लिम लीग नून वारनि ब्रीफिंग ॾिनी आहे। त ओवरऑल सिराजुल हक़ सां मुलाक़ात ऐं सिराजुल हक़ जो तव्हांखे ख़बर आहे हिन सॼे बुरान में तमामु अहम किरदारु रहियो आहे, पर सभिनी मुलाक़ातुनि में सभ खां अहम मुलाक़ात चौधरी शुजात जी आहे। बिल्कुलु। अच्छा अता, तव्हां ॻाल्हि त 2-3 शयूं करे विया, पर अॼुकल्ह इलेक्शन ही जेको हले पियो बहरान, उन में क्रिकेट जी ॿोलीअ जो वॾो अमल दख़ल आहे। बिल्कुलु। जेका पहिरीं ॻाल्हि आहे त ज़रदारी साहब जे मुलाक़ात खां पोइ मियां साहब सां रुगो मुस्लिम लीग जे वज़ीरनि ब्रीफिंग ॾिनी ऐं पीपल्स पार्टी वारा गाइबु आहे, त उन लाइ मां एतिरो चवंदुसि गूगली कराए ज़रदारी साहब खे, मतिलबु अदरवाइज़ हुजनि, हा 2 मिंटनि लाइ को प्रॉब्लम न आहे, इहो हिकिड़ो स्ट्रेटेजिकल आहे। छो ज़रदारी साहब हिते आहे, पोइ बाद में होॾां विया मंसूरा विया, उनखां पोइ चौधरनि वटि विया, पोइ मामिलो हले पियो, त हू पूरी असेसमेंट चाहींदो। चौधरीज़ जेके आहिनि उहे तव्हां ॾिसो ताहिर क़ादरी कैंप में एड आहिनि, ऐं सिराजुल हक़ जेको इतिहादी आहे PTI जो इमरान ख़ान सां वेझो आहे, इहे 2 चैनल्स आहिनि, वर्कआउट कंदो। ज़रदारी साहब उहो अंग्रेज़ी में चवंदा आहिनि रेकी पूरी कंदो, हूअ ठहियल बि हुनजी आहे। रमान मलिक ने इन जोड़ तोड़ में हो, ऐं रमान मलिक ई इहो अलमंसूरा वारो मामिलो मुमकिन बणायो हुनजे लाइ। सो उनखां पोइ जेको मामिलो हूंदो पोइ ही का फाइनल ॾींदा। हूअं हिननि जो मौक़िफ़ त क्लियर आहे, हीअ नवाज़ शरीफ़ सां गॾु आहिनि, हुकूमत सां गॾु आहिनि, डेमोक्रेटिक सेटअप सां गॾु आहिनि, कंहिं बि गैर आइनी अमल जी हिमायत न कंदा। ज़रदारी साहब खे जॾहिं बि आइनी कमु करणो हूंदो आहे ऐं ॻाल्हाइणो हूंदो आहे त रज़ा रबानी गॾु खणंदो आहे। इहो हिकिड़ो उसूल आहे, सिंबॉलिक आहे। जॾहिं तव्हां ज़रदारी साहब सां रज़ा रबानी गॾु ॾिसो, सम्झो त इहा आइनी फ्रेमवर्क जी ॻाल्हि हूंदी। जॾहिं रज़ा रबानी गॾु न हूंदो, एतज़ाज़ गॾु आहे त माना सोने ते सुहागो। बाक़ी जेको मामिलो आहे, हा जॾहिं बि ज़रदारी साहब सां को रहमान मलिक अकेलो गॾु हुजे, पोइ सम्झो त को गैरानी कमु हूंदो, को अहिड़ी ॻाल्हि हूंदी, का जोड़ तोड़, का लेन देन, का वर्किंग हूंदी। त इहो हिकिड़ो हिननि जे अंदरि हिकिड़ी गुड कॉप बेड कॉप रखंदा आहिनि माण्हू, ऐं वर्किंग हूंदी आहे। जेको ॿियूं ॻाल्हि तव्हां चओ पिया त चौधरी सां हिकु मुलाक़ात आहे, यस चौधरी सां मुलाक़ात तमामु इम्पोर्टेंट आहे। जेका मूं सवेर ॻाल्हि कई त हीअ रुगो ताहिर क़ादरी बि विक्ट्री डिक्लेयर करे, हूअं चए पियो त कंहिं महिल पाणी पियो मिलाए, ज़हर पियो मिलाए, जेके हीअ पियो थिए, मुतालबा त सभु जो सभु मञण लाइ तयारु आहिनि। अॻम बि पीपल्स पार्टी वारनि हुनखे इहा ई गूगली कराई त बाबा तुंहिंजा सभु मुतालबा मञियासीं, सभु आइनी फ्रेमवर्क में तरमीम कंदासीं, हीअ पिया कयूं। उहो साॻी उन साॻे पेपर खे खणी थोरो एड एंड अमेंड कंदा ऐं ताहिर क़ादरी राज़ी थींदो। जॾहिं ताहिर क़ादरी अगरि विड्रॉ कयो त इमरान ख़ान ऑटोमेटिक उन लाइ प्रॉब्लम हूंदो। हू चवंदो त मुतालबा मञी चुका आहिनि, ऐं हू हाणे त इसाक़ डार त चयो उन प्रेस ब्रीफिंग में त इमरान ख़ान जा 6 मुतालबा मञी चुका आहियूं। त उसूलनि त हीअ हुनखे बेसिकली असुल ॻाल्हि इहा कोन्हे, मुतालबा तुंहिंजा कोन मञिया अथऊं, हीअ हुनखे मिड़ेई हिकिड़ी अख़लाक़ी हिमायत पिया ॾियनि, हिकिड़ी इम्पियटस क्रिएट पिया कनि, त मिड़ेई ख़ान साहब ख़ुशि थिए ऐं मज़े में अचे। हिकिड़ो फ़र्ज़ु कयूं,
जीअं तव्हां ॻाल्हि कई तायल कादरी त साॻियो ड्राफ्ट थोरो हेठि मथे करे खणी अचनि ऐं तायल कादरी खे राज़ी करे वञनि त तव्हां ॾिठो आहे शाराए दस्तूर ते डी चौक जे हिन पासे बि तायुल कादरी जा माण्हू आहिनि, हिन पासे बि तायुल कादरी जा माण्हू आहिनि। तायुल कादरी जेकॾहिं पंहिंजो सॼो सामान ॿधी ऐं रवानो थो थिए त पोयां इमरान ख़ान वटि कुझु छा वञी बचंदो? खान साहब सां उहो ई बचंदो हुयो। कल्ह सुबुह जो, कल्ह बल्कि मंझंदि जो हुनखे ख़्यालु आयो त इस्लामाबाद जो IG तब्दील थियो आहे, वर्किंग आहे, तव्हां चंद माण्हू आहे, पोइ रड़ियूं कंदो रहियो, अकेलो हो। शौकत यूसुफ वही जेको वज़ीर अथसि होॾां बिल्कुलु। KP जो उहो हो, माइकूं सेट थियूं। ख़ान साहब जो प्रॉब्लम त ईअं त वर्कर उते राति शाम सिजु लहंदे ई अचे थो, म्यूज़िकल कंसर्ट लाइ रुगो म्यूज़िकल न आहे, पॉलिटिकल मैसेज बि आहे, ऐं ॿिया मामला बि आहिनि काफ़ी। ऐं सुबुह जो ॿाहिरां उन्हनि जूं नेचुरल हाजतूं, उन ज़िंदगी आहे, वर्किंग आहे, उते रहनि कीअं, खाइनि कीअं। ॿियो ख़ान साहब सां गॾु हिकिड़ो इंतिहाई नफ़ीस क्लास आहे, इलीट आहे, मिडिल क्लास जो माण्हू आहे, औरतूं आहिनि, ॿार आहिनि। हुननि किथे ॾिठो आहे अहिड़ो सिजु, अहिड़ो मींहुं, अहिड़ो तूफ़ान। रूटीन बि आहे त हुननि जी रूटीन बि आहे, राति जो जाॻंदा त आहिनि। उन्हनि खे उहो सूट पियो करे। जॾहिं तायल कादरी जा माण्हू विया त पोइ ख़ान साहब लाइ प्रॉब्लम थींदो। ऐं तमामु बुरे ख़ान साहब, मुंहिंजो ख़्यालु आहे हीअ सॼी कहाणी सॼी जो सॼी 24 कलाकनि जी पूरी गेम आहे। ऐं अॼु राति असेसमेंट खां पोइ ऐं हीअ वज़ीर पाण चवंदा त बाबा तव्हांजूं मुबारकूं, हीअ हार खणी ईंदा, पाराईंदा ऐं ख़ान साहब ख़ुशि थींदो। पर हाणे ख़ान साहब जी जेका ख़ुशी आहे एतिरो, छो त हू एॾो ज़िद करे चुको आहे जो हुन जे लाइ को हिकिड़ो स्ट्रॉन्ग मैसेज हुजे। मैसेज हिकिड़ो ई थी सघे थो, या त प्राइम मिनिस्टर पाण पहल करे हली वञे, या गवर्नर पंजाब त वञे, या ममनून हुसैन वञे। ममनून हुसैन सां ॾिठो तव्हां त कल्ह प्राइम मिनिस्टर मिलियो आहे, मूंखे लॻे पियो त जीअं गवर्नर पंजाब खे बिल्कुलु डंप करे रखियो ऐं हुनजो को रोल ई न हो सवाइ त शरीफ़ ख़ानदानी ख़िदमत चाकरी कंदो। उनजो अचानक रोल वधियो आहे। लाहौर में तव्हां ॾिठो त अॻ में तायल कादरी वारे मामले में, हाणे बि सॼी टीम हुकूमती खे इस्लामाबाद में लीड पे कयईं त ममनून हुसैन ऐं गवर्नर पंजाब हली वञनि ऐं ख़ान साहब जी ईगो सेटिस्फाई थिए। मतिलबु चवंदा बाबा रियासत जो सरबराह हली आयो आहे, रियासत जो सूबाई सरबराह पंजाब जो हली आयो आहे, त हाणे मिड़ई हुकूमती मामले खे अॻिते पोइ कयो, इहो ई ऑप्शन थी सिकंदर जेको ब्रेक ते वञण खां अॻु में मूं ॻाल्हि कई त हाणे पाण ॾिसूं था ताहिरुल कादरी हुजे या इमरान ख़ान, सिंध ऐं बलूचिस्तान जी नुमाइंदगी न हुअण जे बराबरि आहे, पर सिंध जी हुकूमत जंहिं वटि आहे, जंहिंखे सिंध मां सभिनी खां वधीक नुमाइंदगी मिलियल आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उहा मुकमिल तौर ते मुस्लिम लीग नून सां ॿियूं जेके बि जमहूरियत पसंदि धुरियूं आहिनि उन सां गॾु बीठियूं आहिनि ऐं उन्हनि जे मौक़िफ़ जी हिमायत बि कनि थियूं। त इहो सिंध ऐं बलूचिस्तान खे माइनस करे जेके धुरियूं निकितियूं आहिनि, जीअं तव्हां अॻु में चयो त GT रोड जी सियासत आहे, त हाणे इहा सियासत कीअं हलंदी, केसिताईं हलंदी, ऐं सिंध ऐं बलूचिस्तान खे नज़रअंदाज़ करे हिन क़िस्म जो जेको कमु थिए पियो उनजो अॻियां हली असांजी मुल्क जी सियासत ते कहिड़ा असर पवंदा? तव्हां इंतई इंपॉर्टेंट ॻाल्हि कई आहे। सिंध बलूचिस्तान जो हाल त इहो आहे त मामा कदीर तारीख़ जो वॾे में वॾो लॉन्ग मार्च करे इस्लामाबाद पहुतो। मामा कदीर खे बेतौकीद करे ई मोकिलियो वियो वापसि। इन ई डी चौक ते वेहण पे चाहे, इते वेहण पे चाहे, वर्किंग ई मामा कदीर हले वियो। सिंध मां को मुलाज़िम बरतरफ़ आहे, को माण्हू आहे हिते इस्लामाबाद अचे थो, उनजी छा हूंदो आहे? उहो त पार्लियामेंट जे DT चौक जे अॻियां पॉसिबल न आहे, वञी प्रेस क्लब इस्लामाबाद जे अॻियां वेहे थो। त सिंध ऐं बलूचिस्तान जो जेको मामिलो आहे हिन पूरे क्राइसिस जे अंदरि उहो त आउट आहिनि। ऐं GT रोड जे अंदरि बि GT रोड जेको आहे उहो रुगो लाहौर खां इस्लामाबाद न आहे, GT रोड पेशावर ताईं आहे। ऐं GT रोड तव्हांखे ख़बर आहे त हीउ तमामु वॾो आहे, हीउ त 2000 साल पुराणो रस्तो आहे। चिटागांग बांग्लादेश खां शुरू थी सेंट्रल एशिया ताईं वञे थो। ऐं चंद्रगुप्त मौर्य जे दौर खां वठी मुगलनि जी सॼी ज़िंदगी में बि रहियो, अंग्रेज़नि रिपेयर कयो। पर हीउ जेको GT रोड आहे जेको वाघा खां शुरू थिए थो, पिंडी खां पेशावर वञे थो, हीउ बेसिकली उनजी मूवमेंट आहे। उनजे अंदरि ज़ाहिर आहे हू ॿ सूबा त बिल्कुलु ख़ामोश आहिनि। ऐं इमरान ख़ान जी हालांकि तमामु वॾी कराची में ऐं वॾी सपोर्ट रही आहे अर्बन एरियाज़ जे अंदरि, सिंध में हैदराबाद में ठीकु ठाकु वोट आहे, पर उनखे टच न कयो आहे ऐं दूर आहिनि। ऐं हीअ ईअं पियो लॻे कंहिं महिल त जेको GT रोड जो बादशाह हो, हिकिड़ी अॻे मूं अॼु कॉलम में बि लिखियो आहे त हिकिड़ी अंग्रेज़ी ख़बर रसा एजेंसी आहे राइटर्स, हुननि चयो आहे त हे सॼी कोशिशि हुई मियां साहब जेको रशियन बादशाह ज़ार वांगुरु हिकिड़ो प्राइम मिनिस्टर हो उनखे कमज़ोर करे हिकिड़ो डिप्टी कमिश्नर वांगुरु हिकिड़ो बिल्कुलु मातहत ऐं हिकिड़ो फर्मा बरदार क़िस्म जो हुक्मरान बणायो वञे। सो ही GT रोड मां ई उनजी ताक़त हुई, GT रोड मां ई मूवमेंटूं थी ऐं GT रोड वारनि हुनखे कमज़ोर कयो आहे। लॻे ईअं पियो त उन में बाक़ी जेके सिंध बलूचिस्तान ऐं जेके इवन सराइकी बेल जी ॻाल्हि था कयो त उहे बिल्कुलु हिन में ख़ामोश तमाशा ई आहिनि। हिकिड़ो महदूद ऐं मख़सूस पॉकेट माण्हुनि जो आहे लीडरशिप जो आहे जेको इस्लामाबाद में पिंडी में हर जाइ ते मौजूदु आहे, पर बाय एंड लार्ज जेका अवामी शिरकत आहे, अवाम त सिर्फ़ु टेलीविज़न ताईं महदूद आहे ऐं ॾिसे पियो त तमाशो कीअं पियो हले ऐं तमाशे जो हाणे जेको ड्रॉप सीन आहे उहो कीअं पियो थिए। अच्छा सिकंदर, छंछरु आहे, सुभाणे आचर आहे, ॿई मोकल आहे सरकारी इदारनि खे बि, हूअं बि हिकिड़ो घुमण जो ॾींहुं हूंदो आहे इस्लामाबाद वासियुनि लाइ।
त गुज़िरियल आचर ते असांखे तमामु घणा माण्हू नज़र आया ॿिन्ही दलनि में तहरीक इंसाफ़ जो ऐं पाकिस्तान अवामी तहरीक जो। अॼु उनखे नज़र में रखंदे इंतिज़ामिया कंटेनर वरी नवां लॻाया आहिनि, सख़्ती कई आहे, जेके पंधु हलण जा लंघ हुआ उहे बि बंदि कया विया आहिनि। त तव्हां सम्झो था त हीअं हेसिताईं पाण जेको ॾिठो पिए त मंझंदि जो 1000-1200 माण्हू हूंदा हुआ, इमरान ख़ान ऐं ताहिर क़ादरी रडियूं कंदा रहिया त असांजे माण्हुनि खे अचणु न पियो ॾिनो वञे, सख़्तियूं आहिनि सभु कुझु, उनजे बावजूदि राति जो 8-10 माण्हू वरी इमरान ख़ान वटि अची पहुचंदा हुआ। हाणे सम्झो था हीअ जेका सख़्ती कई वई आहे इन करे माण्हुनि खे रोके सघंदी इंतिज़ामिया। अथा जेसि ताईं जेको माण्हुनि जी ॻाल्हि आहे त हिकिड़ा ताहिर क़ादरी जा माण्हू त मोरालेस उते मौजूदु आहिनि, जेके इमरान ख़ान जा माण्हू उनखे उहे पिंडी इस्लामाबाद जी घणी अक्सरियत आहे ऐं केपी जा माण्हू बि आहिनि, उन्हनि खे हिते घर बि आहिनि, रिलेटिव आहिनि, मिट माइट आहिनि, तरीक़ो आहे, को होटल, को राइज, को हॉस्टल, को वर्किंग, जेको लंघ केतिरा बंदि कनि माण्हू त अची वेंदा। अॼु वीकेंड आहे त तमामु वॾो शो थींदो, सुभाणे आचर अञा वधीक थींदो, पर मूंखे नथो लॻे त सूमर खां पोइ इहा कहाणी हली सघंदी। हे 2 ॾींहं आहिनि ख़ान साहब जे लाइ बि, हुकूमत जे लाइ बि, ऐं हुकूमत बि कोशिशि कंदी। इन दौरान ई तव्हां अचकज़ई साहिबु राति चई छॾियो आहे त हीअ 2 ॾींहं अथव, अदरवाइज़ सूमर खां पोइ समूरियूं पॉलिटिकल पार्टीज़ निकिरंदियूं। जमात अहले सुन्नत जेका माज़ी में सपाई साहिब रही आहे, उन्हनि वॾो शो कयो आहे, PMLN वारा माण्हू शो पिया कनि। ॿियो त ॿियो भट बरादरी निकिती आहे लाहौर में, हुननि चयो त बाबा इन पोमी नोमी टोमी ठोमी बटाए करे तव्हां समूरनि भटनि खे कीअं पिया मलिया मेट कयो आहे। पर इहा पॉलिसी तव्हांखे हुकूमत जी पॉलिसी या उहे सियासी दुरियूं जेके मुल्क में जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती चाहिनि थियूं, उन्हनि जी इहा जेका पॉलिसी आहे त पंहिंजा कारकुन रोडनि ते, पोइ त हीअ त आवाम जे साम्हूं हूंदो, पोइ त सॼो मुल्क दफ़े जो शिकार थी इहा PMLN चाहे हा त आणे हा त तज़ाद थिए हा, पर इहो ॾेखारिबो, पर जेकॾहिं सफ़ा नथा मञनि, मैं न मानूं, त पोइ इहो थी सघे थो। पर उहो अञा तज़ाद जेको आहे उहो हाणे घटिबो नज़र थो अचे थ्रू आउट कंट्री। अचकज़ई खां वठी जेको हुनखे शो ऑफ स्ट्रेंथ करणी, पार्लियामेंट में कयूं, पॉलिटिकल फ्रंट ते बि कयूं, हाणे त नई एंट्री आहे ज़रदारी खां पोइ त माहौल तब्दील थियो आहे, ॻाल्हि ॿोल मफ़ाहिमत थी, ज़रदारी साहिब जे मफ़ाहिमत जो ॻाल्हियुनि जो अहिड़ो पिंजोड़ा जेको फाथो उहो उनखे को रस्तो। अच्छा, हलंदे हलंदे जेका ख़बर आई आहे गुजरांवाला मां त अलामा ताहिर क़ादरी ख़िलाफ़ जेको दहशतगर्दी टोड़ अदालत आहे, उन पुलिस ते हमलनि ऐं तशदुद वारे केस में उन्हनि जी गिरफ़्तारी जा वारंट जारी कया आहिनि, 29 अगस्त ते पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। त केरु अची हिते हिन धरणे में इहे नोटिस सर्व कंदो अलामा ताहिर क़ादरी खे गिरफ़्तार करे कोर्ट में? इहो अदालतूं बि कॾहिं कॾहिं सियासी कंदियूं आहिनि फ़ैसिला। सुप्रीम कोर्ट त चयो आहे कल्ह पंहिंजे हिन ऑब्ज़र्वेशन में त हीउ सियासी मामिलो आहे, सियासी तरह सां हल कयो हुजे। इहो सियासी आहे त पोइ गिलानी बि सियासी हो, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट में फ़ारिग कयो, सियासत में त पवंदा आहिनि। उन गिलानी खे फ़ारिग करण जो हीउ जेको CJ आहे तसदुक़ सां, हीउ जेको नासिर मुल्क, उनखे हेठि पे कयो। जेसिताईं ताहिर क़ादरी वारे हिन गुजरांवाला जे सेशन कोर्ट वारे जेको वारंटनि जी ॻाल्हि आहे, इहो ॾेखारण जी हिकिड़ी कहाणी आहे त बाबा जेकॾहिं तव्हां ईअं कंदा त पोइ असां वटि लट चट सभु कुझु मौजूदु आहे। पर उनखां मुंहिंजो ख़्यालु आहे त उनखां अॻु में ई मामिलो ईअं त सुप्रीम कोर्ट में वञी जवाबु दाख़िल कयो आहे, PTI बि कयो आहे, PAT बि कयो आहे, ताहिर क़ादरी रहंदासीं, हीअ कंदासीं, पर अता कहिड़ो पुरमन आहे। सुप्रीम कोर्ट हिते ॾिसो त बिसीज लॻी पई आहे, हिसार में आहे, पार्लियामेंट में हिसार में आहे। प्राइम मिनिस्टर हाउस मां निकिरी मेन रस्तो वठी असेंबली न पियो अचे, पार्लियामेंटर न पिया अचनि, चोर रस्तो इस्तेमालु कनि, जेको ऐवान सदर में तव्हांखे बि यादि आहे ज़रदारी साहिब जे ॾींहंनि में अचण वञणु थींदो त पोयां माण्हू अची निकिरंदो, वर्किंग हूंदी। त हीउ त अजीब तमाशो आहे। माना मुल्क जा 3 वॾा अदलिया, पार्लियामेंट, प्राइम मिनिस्टर, प्रेसिडेंसी चारई घेरे हेठि आहिनि ऐं मेन रोडनि ते वेठा आहिनि, क़ाबिज़ लॻा। चलो, वरी महिरबानी। नाज़रीन, लॻे इहो पियो त जेके अॼु कोशिशूं थियूं आहिनि जंहिंमें ज़रदारी साहिब जी एंट्री बि थी आहे, उन सां गॾोगॾु हुकूमती जेके टीमूं आहिनि उहे बि ॻाल्हि ॿोल कनि पियूं, लॻे थो त मामिलो हल थींदो। इमरान ख़ान त पंहिंजी तक़रीर में ऐलान करे चुको हो त अॼु छंछरु जी एम्पायर जी आङुर खजी वेंदी ऐं हिन हुकूमत खे, वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे घर भेड़ो थियणो पवंदो। पर हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल आहे उन में इन क़िस्म जा के बि इम्कान नज़र नथा अचनि। लॻे इहो थो त मामले जो को पुरअमन हल निकिरंदो ऐं लॉन्ग मार्च वारा जेके 2 धरणाणी वेठल आहिनि उहे पुरअमन नमूने मुंतशिर थी पंहिंजनि घरनि ॾांहुं रवाना थींदा, मुल्क में अमन अमान थींदो ऐं जेके आइनी सुधार आहिनि उन ते ज़रूरु कमु शुरू थींदो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।